नोटिफिकेशन वापस जेसताईं नहीं ईंदो तेसताईं जद्दोजहद जारी रहंदी। मां सम्झां थो त वज़ीर आज़म साहब जॾहिं नोटिफिकेशन कढियो हो छा उन वक़्त भी CCI घुराई हुई, एक्निक घुराई हुई, इरसा घुराई हुई, जॾहिं उन वक़्त सभिनी खे बाईपास करे नोटिफिकेशन कढियो वियो त वापस वठण जे लाइ इजलास छो? इहो ड्रामो क़बूल न कंदासीं। नोटिफिकेशन जेसताईं नहीं ईंदो जद्दोजहद जारी रहंदी। जॾहिं असां पंजाब ऐं बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियण था चाहियूं त हिंदुस्तान केरु थींदो आहे? पाणीअ जे लाइ जंग विड़णी पई, जंग विड़ंदासीं। हिंदुस्तान खे ॿुधाइण था चाहियूं त मुल्क जे इंच इंच जी बि चौकीदारी कंदासीं, पाणीअ जी बि जंग विड़ंदासीं। अलामती धरणो आहे, जलसो थींदो, राति 8-9 बजे ताईं जलसो जारी रहंदो। जलसे खां पोइ असां रोड खोलींदासीं। सुभाणे रोड़ी मोटरवे एक्सचेंज ते मोटरवे खे बंदि कबो, अलामती धरणो आहे ऐं सुभाणे उतां मां बाज़ाब्ता तौर ते अॻिली तारीख़ जो ऐलान जेसि नोटिफिकेशन वापस नथो अचे, ज़मीनूं वापस नथियूं थियनि, तेसिताईं जद्दोजहद जारी रहंदी। वज़ीर आज़म जी ॻाल्हि ते यकीन कोन्हे। सिंध मुंहिंजी आहे। सिंध जे रोड ते जेको माण्हू आहे, जेका अमड़ आहे, जेका भेण आहे, जेका न्याणी आहे, उहा मुंहिंजी अमड़ आहे, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी न्याणी आहे। जेका रोड बंदि कयूं वेठा आहिनि, मां उन्हनि जी आजा करियां थो। मुंहिंजी जमात जो फ़ैसिलो इहो आहे त असां पोइ बॉर्डर बंदि कंदासीं। पंहिंजनि सिंधियुनि खे तकलीफ़ छो ॾियूं? पंहिंजनि अमड़नि भेनरुनि न्याणियुनि खे तकलीफ़ छो ॾियूं? इन हवाले सां सरफराज़ मेहतले साहब सां, ज़ैन शाह सां, अयाज़ लतीफ़ सां, सनान सां ऐं सफ़दर अब्बासी सां बि ॻाल्हि ॿोल थी हुई। उन्हनि बि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त रसद बंदि हुजणु घुरिजे, जेका बंदि कई आहे। लेकिन जेकियूं मायूं, अमड़ियूं, भेनर, न्याणियूं, ॿार पोड़ा फाथल आहिनि, उन्हनि खे रस्तो मिलणु घुरिजे। अमड़ियूं क़ौम जूं असां जूं अमड़ियूं आहिनि, क़ौम जूं भेनर असां जूं भेनर आहिनि। ही एहतिजाज जंहिं कयो आहे, मां कल्ह बि उन्हनि सां गॾु हुअमि, अॼु बि गॾु आहियां। JUI जी स्ट्रेटजी बॉर्डर बंदि करण जी हूंदी, इस्लामाबाद लॉन्ग मार्च जी हूंदी, पोर्ट बंदि करण जी हूंदी। JUI जी स्ट्रेटजी मल्टीनेशनल कंपनियुनि खे बंदि करण जी हूंदी, लेकिन पंहिंजे क़ौम जे साम्हूं न ईंदुसि। पंजाब शायदि चाहे थो त क़ौम क़ौम जे साम्हूं अचे, पाण में विढ़नि ऐं त जीअं असां मज़ो वठूं, असां पाण में न विढ़ंदासीं। सिंधी क़ौम कल्ह बि हिकु हुई, अॼु बि हिकु आहे, सुभाणे बि हिकु रहंदी, दरिया जे लाइ विढ़ंदी रहंदी।